ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदासीं। अरशद शरीफ केस जूं हक़ीक़तूं ॼाणण लाइ जुडिशल कमीशन जी इस्तदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो आहे। समूरनि दस्तियाब जज साहबनि ते बदल कमीशन क़ाइमु कई वञे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त अरशद शरीफ खे ॿाहिरि मोकिलण में कंहिं सहूलतकारी कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त अरशद शरीफ जी ज़िंदगीअ खे ख़तरो हो त तहफ़ुज़ लाइ कहिड़ा क़दम खयां विया। वज़ीर आज़म जो चवणु आहे त तहफ़ुज़ लाइ कहिड़ा क़दम खयां विया। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं ॿीहर पहुचाईंदासीं। अरशद शरीफ केस जूं हक़ीक़तूं ॼाणण लाइ जुडिशल कमीशन जी इस्तदा कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो आहे। समूरनि दस्तियाब जज साहबनि ते बदल कमीशन क़ाइमु कई वञे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त अरशद शरीफ खे ॿाहिरि मोकिलण में कंहिं सहूलतकारी कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त अरशद शरीफ जी ज़िंदगीअ खे ख़तरो हो त तहफ़ुज़ लाइ कहिड़ा क़दम खयां विया।